अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगुर सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्क हलाइण हिननि जे वस जी ॻाल्हि न आहे। सिंध वटि एॾी सलाहियत आहे जो मुल्क खे हलाए थो। सिंध वटि गैस कोयलो इरादी कुवत आहे। मास्टर प्लान जोड़ियो वेंदो, अवाम खे मज़बूत कयो वेंदो, अवाम सां गॾिजी पाकिस्तान खे बहितर बणाइबो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी घोट महर जमाली आमिद पीपी अॻवान राज़ी खान जमाली सां संदसि भाउ अमानुल्लाह जमाली जे लाॾाणे ते ताज़ियत। पीपी एमपी अली हसन ज़रदारी ॿिया अॻवान बि गॾु हुआ। आसिफ अली ज़रदारी नवाब शाह जो दौरो मुकमल करण बाद 3 ॾींहनि जे दौरे ते टंडो लहर पहुची वियो। संदसि आमिद जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त। आसिफ अली ज़रदारी टंडो लहर में पंहिंजी ज़रई ज़मीननि जो दौरो कंदो ऐं 3 ॾींहं टंडो लहर में तरसंदो। आसिफ अली ज़रदारी जूं टंडो लहर में सियासी शख़्सियतनि ऐं कारकुननि सां मुलाक़ातूं पिणु रिथियल। टेक्निक के इजलास में सिंध के एहतजाज सबब गेटल थल कैनाल 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबे की मंजूरी मुलतवी। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन की सदारत टेक्निक के इजलास में सिंध मां पीपी अॻवान निसार खोड़ो ऐं सूबाई वज़ीर जाम खान शोरे वीडियो लिंक ज़रिए शरीक सिंध के नुमाइंदनि जो गेटल थल कैनाल 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबे खिलाफ सख्त एहतजाज। थल कैनाल 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबे ते सिंध जा ख़दशा ख़त्म करण लाइ ईंदड़ हफ़्ते ॿीहर इजलास घुराइण जो फ़ैसिलो। मिसार खोड़े जो चवण त तकरारी मनसूबा शुरू करे सिंध के पाकिस्तान ठहण जी सज़ा न ॾिनी वञे। उन चयो त ग्रेटर थल कैनाल 2 ऐं चौबारा कैनाल सिंध ऐं अवाम जे मौत जा मनसूबा आहिनि। खैबर पख्तूनख्वा में पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत बावजूद मकानी चूंडनि में बदतरीन कारकर्दगी। पीटीआई शिकस्त की जांच जो फैसलो करे छॾियो। ज़रीन मूजिब पेशावर मर्दान सवाबी बनू डीआई खान ऐं ॿियनि ज़िलनि में हाराइण बाबति रिपोर्ट तरतीब ॾिनी वई। केपी जे वॾे वज़ीर महमूद खान रिपोर्ट वज़ीर आज़म हवाले करे छॾी। मुखालिफ़ उम्मीदवार की हिमायत करण ते चार्ज शीट तैयार करण जो फैसलो। असेंबली मेंबरनि के शौकास नोटिस जारी कया वेंदा। पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वेंदड़ एमपीएस ऐं एमएनएस ख़िलाफ़ कार्रवाई जो फैसलो कयो वियो। सीधी रीत चूंड जी ईंदड़ तालके नाज़िम गवर्नेंस के बेहतर बणाईंदा। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अहिड़े निज़ाम सां मुस्तक़बिल जा लीडर तैयार थींदा। खैबर पख्तूनख्वा मकानी चूंडनि ते गौर कयो पियो वञे। कंहिंखे एहसास न आहे त हीअ चूंडूं जदीद ऐं तब्दील थियल निज़ाम जी शुरूआत आहे। अहिड़ो निज़ाम रुगो कामयाब जमहूरियत में हूंदो आहे। 74 वरहनि जी तारीख़ में पहिरीं भेरे मुल्क में बाख्तियार मकानी निज़ाम आहे। पीपल्स पार्टी जो वधंदड़ इम्पोर्ट ऐं करंट अकाउंट खसारे ते ॻणतीअ जो इज़हार। श्री रहमान जो चवण ते जुलाई खां नवंबर ताईं मुल्की इम्पोर्ट 29 अरब 90 करोड़ डॉलर रही। नवंबर में करंट अकाउंट खसारो 1 अरब 91 करोड़ डॉलर रहियो। हलंदड़ माली साल में करंट अकाउंट खसारो 7 अरब 8 करोड़ डॉलर ताईं पहुची वियो। पीपल्स पार्टी के टेलीकॉम कंपनियों ते इम्कानी इजाफे टैक्स मुखालफत। सलीम मांडवीवाला जो चवण त हुकूमत अवाम ऐं वापारियुनि खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी है। पीपल्स पार्टी अवाम ऐं वापारियुनि ते वधीक भार विझण जी कंहिं भी सूरत में इजाज़त न ॾींदी। एशियाई तरक्याती बैंक ऐं पाकिस्तान विच में 1.5 अरब डॉलरनि जे मुआहदे ते सयूं कयूं हुयूं। पाकिस्तान तरफ़ां इक़्तिसादी मामलनि जे सेक्रेटरी असद हयादीन ऐं एशियाई तरक्याती बैंक तरफ़ां कंट्री डायरेक्टर यांगे मुआहदे ते सयूं कयूं। एशियाई तरक्याती बैंक करमतंगी डैम ऐं समाजी तहफ़्फ़ुज़ जे तरक्याती प्रोग्राम सबब समेत 6 मनसूबनि लाइ पाकिस्तान खे 1 अरब 54 करोड़ 30 लख डॉलर कर्ज़ ॾींदी। नेशनल अवार्ड के हवाले से मफ़ाहमती यादाश्तनामे ते सयूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां फनकारनि ऐं अदाकारनि लाइ 25 करोड़ रुपयनि जे फंड जो ऐलान।
वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त पाकिस्तान में फिल्म ऐं ड्रामे जो बेड़ो ग़रक़ कयो वियो आहे। पाकिस्तान में दुनिया जूं 3 नंबर ते फिल्मूं ठहंदियूं हुयूं। फिल्मनि ड्रामनि जा नेशनल अवार्ड ॿाहिरि कया पिया वञनि, अहिड़ा क़दम खया पिया वञनि जो ॿाहिरि खां माण्हू फिल्मूं ठाहिण लाइ पाकिस्तान ईंदा। उज़्बेकिस्तान सां गॾिजी ज़हीरुद्दीन बाबर ऐं ईरान सां गॾिजी अलामा इक़बाल ते फिल्म तयारु कई पई वञे। क़ौमी असेंबली जो अॼु रिथियल इजलास कोरम पूरो न थियण सबबि मुलतवी। असेंबली जो इजलास जुमे ॾींहुं 11 वॻे ॿीहर तलब कयो वियो। वज़ीर आज़म जे मज़हबी हम आहंगी बाबति ख़ासि नुमाइंदे हाफ़िज़ ताहिर अशरफ़ी ऐं नाले वारे दीनी आलिम मौलाना तारिक जमील जी श्रीनगर हाई कमिश्नर सां मुलाक़ात। प्रियंथा कुमार जे क़त्ल वाक़े ते मौज़रत। मौलाना तारिक जमील जो चवण आहे त सियालकोट में सफ़ाखाने नमूने क़त्ल थियल फैक्ट्री मैनेजर प्रियंथा कुमार जे क़त्ल ते श्रीलंकन क़ौम खां हू हथ ॿधी माफ़ी वठनि था। इस्लाम उन जी इजाज़त नथो ॾे। मुल्क के मुख्तलिफ शहरन में गैस जो बहरान बरकरार। कराची के डिफेंस समेत अक्सर इलाक़न में गैस की फरहमी बंद हुजन सबब शहरी परेशान। आल पाकिस्तान CNG एसोसिएशन जो अज कराची में धरणो हणन जो ऐलान। गैस के बहरान ते PTI जो MNA आफ्ताब सिद्दीकी खत लिखी तवानाई के वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर के 7 सुरियूं ॿुधाए छॾियूं। आफ्ताब सिद्दीकी जो चवणु आहे त डिफेंस कराची की संदसि तक इन 247 ते गैस बिल्कुल न आहे। हमाद अज़हर के केतिरा ई मैसेज कया पर जवाब न आयो। हमाद अज़हर जो वर्ता शर्मनाक है, जिनके करे कराची में भी मकानी चूंडन में नुक़सान थी सके तो। वफ़ाक़ी सरकार जो सेहत कार्ड ॾियण ड्रामो आहे। उन मां मरीज़न के न पर ख़ानगी अस्पताल माफ़ियान के फ़ाइदो थींदो। सेहत कार्ड जा 10 लाख रुपया ख़ानगी अस्पताल माफ़िया 2 ॾींहनि में ख़त्म करे छॾींदी। सेहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूअ चयो आहे त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में सेहत जूं सहूलियतूं बहितर आहिनि। घोसड़ू डॉक्टरनि खे पाबंद बणाइण लाइ सेहत खाते में जल्द बायोमेट्रिक सिस्टम शुरू कयो वेंदो। कराची में खंड वरी महंगी थी वही। खंड की कीमत में 2 ॾींहनि अंदर 4 रुपयनि ताईं फी किलो वाध। होलसेल में खंड 90 रुपया फी किलो विकिरो। 50 किलो वारी बोरी ते 200 रुपया वाध। 4300 रुपयनि मां वधी 4500 रुपया थी वई। कलात में कोरोना के नए किस्म ओमिक्रॉन जा 32 शकी केस नमूना NIHD के मोकिलिया विया। बलूचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़न जो सेहत खाते का रिपोर्ट तलब करे वरिती। शकी माण्हुनि कंहिं भी मुल्क जो सफ़र न कयो आहे। मुतासिर माण्हुनि के घरनि में अलग थलग रखियो वियो। कराची के इलाइक़े शेरशाह में नाले ते थियल धमाके जो एक वधीक ज़ख़्मी फौती वियो। फौतियुनि जो अंग अरिड़हं थी वियो। ज़ख़्मी थियल शख्स अस्पताल में इलाज हेठो। फौती जी सुञाणप राजनपुर वासी जमील अहमद तौर थी आहे। मक़तूल जो मड़ तदफ़ीन लाइ अबाणी ॻोठ नियो वियो। अभी हेडलाइंस तफ़सीली खबरों मुख्तसर ब्रेक हम पोइ।